जुड़ो लॻ दी सिटीज़न फाउंडेशन पारां ॻोठ बहादुर कलोई जे स्कूल आफ्ताब कलोई जे ॿोड़ मुतासिरीन में 200 राशन बैग पाक फौज जी निगरानी में विरहाया विया। ख़बर मूजिब जुड़ो लॻ ॻोठ बहादुर कलोई में क़ाइम कयल दी सिटीज़न फाउंडेशन जे स्किल आफ्ताब कलोई में आसपास जे 200 ॿोड़ मुतासिरीन में 1 महीने जो मुकम्मल राशन पाक फौज जी निगरानी में तक़सीम कयो वियो। उन मौके ते दी सिटीज़न फाउंडेशन जे रहनुमाउनि अली बख्श मंगी, अली शामरी ऐं आफ्ताब अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महाबोड में समूरो इंफ्रास्ट्रक्चर बर्बाद थी चुको आहे। उन जी बहाली में घणी मेहनत ऐं जाखोड़ करणी पवंदी। बोड सबब इंसानी ज़िंदगियूं अज़ाब में मुब्तला आहिनि। अहिड़े मुश्किल वक़्त में पंहिंजे ॿोड़ मुतासिरी भाइरनि जी वाहर करणु फ़र्ज़ सम्झूं था। दी सिटीज़न फाउंडेशन ॿोड़ मुतासिरीन जी हर मुमकिन मदद कंदी। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।